आउं वञी गोड़ बोड़ कंदो आहियां, एहतिजाज कंदो आहियां, मुज़ाहिरा कंदो आहियां, फज़ीला सरकी गुम आहे, इमरान जोखियो गुम आहे, सद्दाम गुम आहे, मोहन गुम आहे, माण्हू गुम आहिनि। महमूना सुमरो मारे छॾियऊं कंदकोट में, का बि पोइवारी कान्हे। कुरतुल ऐन बुलेदी बलोच मारे छॾियऊं हैदराबाद में। ओस्मान सुमरो नंढड़ो ॿारु मारे छॾियऊं मोर जी चोरीअ जे कूड़े इल्ज़ाम में। नाज़िम जोखियो शहीद थी वियो पंहिंजे फितरत जे तहफ़ुज़ लाइ, शहीद फितरत। ऐं हीअ जेका भेण आहे असांजी फ़हमीदा सियाल, इहा बि कुरतुल ऐन वांगुरु, इहा बि महमूना वांगुरु शहीद थी आहे। चवनि था ज़ाती जहिड़ो, बाबा ज़ाती जहिड़ो माण्हू मारींदव छा? हर ॻाल्हि ज़ाती जहिड़ो हूंदी आहे। ॿ गाॾियुनि वारा सुज़ुकी ऐं बस जो टकर थींदो, उहो बि ज़ाती जहिड़ो हूंदो। पोइ बस वारो लही सुज़ुकी वारे गोलियूं हणी कढे, चवनि ज़ाती जहिड़ो आहे। बाज़ार में दुकानदार सां तव्हांजो जहिड़ो थिए, दुकानदार राइफल खणी ख़रीदार खे चए त अघु घटाइण था, बहस थियो, मूं मारे छॾियो, चए बाबा ज़ाती जहिड़ो आहे, राज थो माफ़ु करायां। राज बाज माफ़ु कोन थींदा। खून माफ़ु करण जो कंहिंखे इख़्तियार ई कोन्हे। खून कीअं माफ़ु कंदव? खून अलाह ताला जी ख़लकियल शइ जेका रब ख़लकी आहे उनखे तव्हीं कीअं था माफ़ु कयो? उनखे माफ़ु करण जो इख़्तियार आहे रब खे। जेकॾहिं मुस्लमान आहियो, अलाह में यकीन रखो था, त पोइ कंहिंजी जान वठण, जान कंहिंखां वरितव? जंहिं ठाही कंहिं? अलाह पाक। अलाह पाक तव्हांखे इख़्तियार न आहे त मुंहिंजी जान खे मारियो, पोइ वरी माफ़ी वरी माण्हूअ खां वठो। माफ़ु कंदो अलाह, ऐं अलाह कॾहिं माफ़ु कंदो? यौम क़यामत ते। यौम क़यामत ते अलाह ताला फ़ैसिलो कंदो त हीउ मुंहिंजो माण्हू जेको मारियो अथव, इहो आउं माफ़ु कयां थो या नथो कयां। हाणे इहो इख़्तियार आहे अलाह जो। इहो इख़्तियार के वॾेरे सरदार ऐं जागीरदार खे किथां मिलियो? कहिड़ी हदीस, कहिड़ी आयत में मिलियो? कंहिं वॾेरे जागीरदार, सरदार, मुर्शिद, पीर, राज जे वॾे ख़ान खे किथां इख़्तियार? अलाह पाक कहिड़ी आयत ॿुधायो, हदीस मुलायो त फलाणे वॾेरे सरदार खे असां इख़्तियार ॾिनो आहे त तूं मुंहिंजे पारां माण्हुनि जा खून वेही माफ़ु कॼी। खून माफ़ु करण जो इख़्तियार अदालत खे बि कोन्हे। मुल्की अदालत खे ई कोन्हे। अदालत बि ॾिसंदी त या ॾोही आहे या कोन्हे। ॾोही आहे त सज़ा, न आहे त आज़ादु। ईअं न, अदालत में करे तारीख़ में ॿुधो त अदालत फलाणे खे माफ़ु करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो केस ॿुधो त सुप्रीम कोर्ट फलाणे खे माफ़ु करे छॾियो ॾोह मां, न या बाइज़त बरी थींदो आहे या सज़ा ईंदी आहे। त अलाह वारा ऐं सुप्रीम कोर्ट ऐं आइन वारा इख़्तियार वॾेरा ऐं सरदार कीअं पिया इस्तेमालु कनि? वॾेरनि सरदारनि खे ॾिनी कीअं आहे इजाज़त? तंहिंजे करे फ़हमीदा सियाल हुजे, नाज़िम जोखियो हुजे, कुरतुल ऐन हुजे, महमूना सुमरो हुजे, इन्हनि जो खून माफ़ु करणु, उनजो सौदो करणु, उनजो हिसाब किताब, पैसा वठणु, इहो उन्हनि खे इख़्तियार आई कोन्हे। इहो रद्द ऐं बातिल आहे। फ़हमीदा सियाल सां सिंध जे समूरनि औरतुनि सां इंसाफ़ु थियणु खपे। ऐं इन वॾेरके ऐं जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु जेका चिणग ॿरी आहे, जेके माण्हू निकिता आहिनि मैदान ते, उहे माण्हू नेठनि सरदारी क़बाइली जागीरदार निज़ाम खे शिकस्त ॾींदा।